हैदराबाद में सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे तरफ़ां सिंध म्यूज़ियम में ॿिनि ॾींहंनि वारो ॿारनि लाइ शाह लतीफ़ जो मेलो शुरू थी वियो आहे। मेले जो इफ़्तिताह सक़ाफ़ती रांदियुनि वारे निगरान सूबाई वज़ीर डॉक्टर जुनैद अली शाह कयो। प्रोग्राम में इतलात ऐं अक़लीती मामलनि वारे निगरान सूबाई वज़ीर सैयद मोहम्मद अहमद शाह, सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे जे चेयरमैन डॉक्टर इसाक़ समेजो, सेक्रेटरी सिंधी लैंग्वेज अथॉरिटी डॉक्टर एहसान दानिश, प्रोफेसर मनोज कुमार, अयाज़ गुल, अली दोस्त, आजिज़ मुख्तियार मलक, गुलबदन जावेद मिर्ज़ा, नसीर मिर्ज़ा, नाज़ साते समेत वॾे अंग में और मर्दनि, औरतुनि ऐं ॿारनि शिरकत कई। इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे सक़ाफ़त खाते जे निगरान सूबाई वज़ीर डॉक्टर जुनैद शाह चयो त सिंध जो कल्चर तमामु घणो अमीर आहे, इन खे एतिरो प्रोमोट न करे सघिया आहियूं जेतिरो करणु घुरिजे। असां सिंध जी सक़ाफ़त तहज़ीब खे दुनिया में उजागर करणु चाहियूं था। हुन चयो त SLA जो कमु तमामु घणो सुठो आहे। शाह लतीफ़ जी टीचिंग पूरी दुनिया लाइ आहे, इन खे सिंध ताईं महदूद न कयो वञे। हुनजो वधीक चवणु हो त निगरान तालीम वारे सूबाई वज़ीर खे गुज़ारिश कई आहे त कल्चर तोड़े हेरिटेज लाइ निसाब में पूरा चैप्टर हुजणु घुरिजनि। सिंध जो कल्चर ऐं हेरिटेज तमामु घणो शाहूकारु आहे। अचो त दुनिया खे ॿुधायूं था त असांजा सूफ़ी ऐं शाइर विरसो आहिनि। इतलात वारे निगरान सूबाई वज़ीर मोहम्मद अहमद शाह ॿारनि वारे मेले खे ख़िताब कंदे चयो त 17वीं सदी में वॾा शाइर पैदा थिया, जिन में शाह लतीफ़, शाह हुसैन, बुले शाह, खुशहाल ख़ान खटक ऐं ॿिया शामिल रहिया। हुन वधीक चयो त शाह लतीफ़ औरतुनि खे सुरमियूं करे पेश कयो। शाह लतीफ़ जो रोल मॉडल मर्द न पर औरत हुई। शाह लतीफ़ जी शाइरी अंग्रेज़ी, उर्दू ऐं ॿियनि ज़बानुनि में तर्जुमो कई वई। शाह लतीफ़ जहिड़नि मुफ़क्किरनि जे मौजूदा वक़्त में तमामु घणी ज़रूरत आहे। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे चेयरमैन डॉक्टर इसाक़ समेजो चयो त अॼु खां ॿारनि लाइ शाह लतीफ़ जो मेलो शुरू थी वियो आहे। हिन मेले जो मक़सदु ॿारनि खे शाह लतीफ़ जे फ़िक्र, शाइरी ऐं ॿोली सां ॻंढणु आहे, छाकाणि त शाह लतीफ़ रुॻो शाइर न पर सिंध जी सक़ाफ़त जो तमामु वॾो वरिसो आहे। सेक्रेटरी सिंधी लैंग्वेज अथॉरिटी डॉक्टर एहसान दानिश चयो त शाह लतीफ़ मुआशिरे जे समूरे तबक़नि जो शाइर ऐं मुफ़क्किर आहे। डॉक्टर मनोज कुमार चयो त हिन मेले में टेबलोस, पेंटिंग, तक़रीर, मुक़ाला ॿारनि में शाह लतीफ़ खे रोशनास कराईंदा। तक़रीब खे ख़िताब कंदे ताज जोयो चयो त दुनिया जे इल्म जे माहिरनि तस्लीम कयो आहे त शाह लतीफ़ भिटाई दुनिया जो सभ खां वॾो शाइर आहे। मुख्तियार मलक जो चवणु हो त शाह लतीफ़ जी शाइरी में ॿारनि ऐं नौजवाननि जी तरबियत लाइ तमामु घणो मवाद मौजूदु आहे। अनअवेयर इसलिए क्योंकि हमने कभी अपने बच्चों को ना हम हेरिटेज साइट्स पे लेके गए, ना हमने अपने करिकुलम में कोई एक्सटेंसिवली सिंधी सब्जेक्ट्स पढ़ाते तो हैं सिंधी हम लोग, लेकिन सुपरफिशियली हमारा करिकुलम ये सारे टॉपिक्स को टच करता है। तो मैंने मिनिस्टर साहिबा से भी बात की है कि हमारे करिकुलम के हिस्से में हेरिटेज साइट्स का विज़िट ज़रूर डाला जाए। जो हमारी 275 के करीब हेरिटेज साइट्स हैं सिंध की, वो करिकुलम के हिस्से में बनेंगी और स्कूल के बच्चे उधर विज़िट करेंगे। और फिर शाह लतीफ़ जैसी टीचिंग्स जो हैं उसको भी एक्सटेंसिवली पढ़ाया जाए, सिर्फ 2-2 पेज की टीचिंग्स ना पढ़ाई जाए। और इसी सिलसिले में कल्चर डिपार्टमेंट ने रिसेंटली इंग्लिश और उर्दू में भी ट्रांसलेट किया है काफ़ी किताबों को, और भी ज़बानों में। जैसे मैंने कहा, ये सिर्फ सिंध के लिए नहीं है। शाह लतीफ़ भिटाई दुनिया के लिए पैदा हुआ। अजीम हस्तियाँ जो हैं वो पूरी दुनिया को सबक देने के लिए आती हैं, लेकिन जब तक हम नहीं वहाँ बाकी दुनिया तक ये सबक पहुंचाएंगे तो बाहर से आने वाला हमारी किताबें नहीं खोलेगा। भाईजान, बहुत एक अच्छी रिवायत है कि बच्चों को बुलाएं और उनको लतीफ़ के बारे में बताया जाए, क्योंकि पिछले 350 साल से जो लतीफ़ का असर है सिंध की तहजीब पे, सकाफ़त पे, तो हमेशा जब तक सिंध कायम है और सिंध हमेशा इंशाअल्लाह कायम रहेगा, तो लतीफ़ का नाम तो रहेगा ना। अज खां सिंध म्यूज़ियम हैदराबाद में ॿारनि लाइ शाह लतीफ़ जो मेलो शुरू थियो आहे, जेको सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे जे पारां लॻायो वियो आहे। हिन मेले जो जेको बुनियादी मक़सदु आहे उहो इहो आहे त असां कंहिं तरह सां पंहिंजे नए नस्ल खे, पंहिंजनि ॿारनि खे शाह लतीफ़ जे फ़िक्र, उनजी शाइरी, उनजी ॿोलीअ सां ॻंढियूं, छाकाणि त शाह लतीफ़ रुॻो शाइर न आहे। शाह लतीफ़ सिंध जो हिकिड़ो तमामु वॾो सक़ाफ़ती विरसो आहे। शाह लतीफ़ सिंधी ॿोली जो सही माना में हिकिड़ो मुहाफ़िज़ आहे, उनजो रखवालो आहे। ऐं ज़रा जेसीं ताईं असां पंहिंजे ॿार जो ॿोली सां तालुक़ु न जोड़ींदासीं, शाह लतीफ़ सां न जोड़ींदासीं, तेसि ताईं इहो विरसो जेको आहे उहो मुंतक़िल न थींदो ईंदड़ नस्लुनि ॾांहुं। तमामु वॾो इनिशिएटिव आहे। बेसिकली ॿारनि जे लाइ हिकिड़ो मोटिवेशनल ऐं उन्हनि जी जेके आहिनि उन्हनि में जेके माशाल्लाह कैपेबिलिटीज़ आहिनि उनखे वधीक उजागर करण लाइ ऐं उन में कॉन्फिडेंस बिल्डअप करण लाइ, उनजी कैपेसिटी बिल्डिंग करण लाइ तमामु हिकिड़ो सुठो प्रोग्राम आहे। ऐं साॻे वक़्तु ॿारनि खे जेका पंहिंजे शाह लतीफ़ साईं जी ॿोलीअ जी जेका अवेयरनेस आहे या ॿोलीअ जी जेका बुनियाद आहे उनजे बारे में ॼाण जे हिसाब सां तमामु सुठो आहे।
इंतहाई ज़रूरी हो त असांजे ॿारनि खे ख़बर हुजणु घुरिजे त शाह लतीफ़ जो बैत कीअं पढ़िजे, उनखे कीअं ॻाइजे, उनखे दुरुस्त तलफ़ुज़ सां कीअं पढ़िजे। हीउ जेको मेलो आहे 2 ॾींहंनि जो, उन में उहे ॿारड़ा शिरकत कंदा जेके मुख़्तलिफ़ स्कूलनि खां। बेशक त साईं रसूल बख़्शा साहिब जिन शाह लतीफ़ शनासाई उनजो बि तस्करो कंदुसि, छाकाणि त हीउ उनखां पोइ असांजे सिंध जो वॾे में वॾो एफर्ट आहे जेको साईं रसूल बख़्शा साहिब जिन शाह लतीफ़ जा रिसाला शाया कराया, स्कूलनि में विरहाया, उन्हनि रिसालनि मां असांजे ॿारनि ही बैत यादि कया आहिनि, उन जूं तर्ज़ूं यादि कयूं आहिनि। सिंधी ॿोलीअ जो बाख़्तियार इदारो उन ही एॾो ज़बरदस्त प्रोग्राम कयो आहे, छाकाणि मेला त तमामु घणा थियनि पिया, पर स्पेशली असांजा सिंधी ॿारड़ा उन्हनि जे ॿोलीअ जे हवाले सां उहे पंहिंजी ॿोलीअ में कीअं ॻाल्हाइनि, पंहिंजी ॿोलीअ में टेबलोज़ कनि, पंहिंजी ॿोलीअ जा किताब पढ़नि ऐं पंहिंजे ॿोलीअ जा थिएटर कनि, ड्रामा ॾिसनि, ॿुधनि ऐं लिखनि, त एॾो ई शानदारु कमु आहे ऐं जंहिंजी अॼु पहिरीं ॾींहुं शुरूआति थी वई आहे। मूंखे उमेदु आहे त सिंधी ॿारड़ा न सिर्फ़ु उहे सिखंदा, पर हिते जेके ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ माण्हू ॿारड़ा अचनि पिया ऐं हिते आउं ॾिसी रहियो आहियां त मुख़्तलिफ़ क़ौमुनि जा मुख़्तलिफ़ ज़बानूं ॻाल्हाईंदड़ ॿारड़ा बि हिते नज़र पिया अचनि, त इहा ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे जॾहिं असांजो ॿारड़ो नंढिड़ो मासूम पंहिंजी ॿोली सिखंदो, ॻाल्हाईंदो ऐं लिखंदो, त यकीनन ॿिया बि उन मां घणो पिराईंदा। अचोड़ी सूरग पारियो अल्लाह करूं सूरग जा कनी घड़ा कनी थोड़ा विराए सुधार मुखे बिना जे डाकार मुंद झोली पाए झलिया।